गली गली सज गई, शहर शहर सज गया। हाँ गली गली सज गई, शहर शहर सज गया। आए नबी प्यारे नबी, मेरा भी घर सज गया। मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। मुस्तफा से प्यार है, दिल से इकरार है, मुस्तफा से प्यार। बिनी जान जे सरदार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते पूरी दुनिया जी कंडियारों में भी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तैयारियूं जारी आहिनि। जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते समूरे शहर खे साईं झंडनि सां सिंगारे मस्जिदनि तोड़े घरनि स्कूलनि खे बत्तियूं हणी रोशन कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते महफ़िल मिलाद मुनक़िद कयूं पियूं वञनि। शहर जे चौकनि चौराहनि ते 12 रबीउल जे हवाले सां साईं झंडनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। महफ़िल मिलाद में नात ख़्वान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त मशहूर आलम सगुरा महफ़िल मिलादन में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी ते रोशनी विझी रहिया आहिनि। कोशिश रीति सां ॻाल्हाईंदे आशिक़ान रसूल जो चवणु हो त लवाग मदीने वारा है पगण पे तारे देखा रे देख जिगर डाहे के अल्लाह देख जिगर डाहे के साईं गैरत ॾियारे देखा रे वाग मदीने वारा मुगबम को पा कुछ नहीं गॾिजी ग़ुलाम बिलडी गॾिजी ग़ुलामन बिलडी माण्हुनि खां पंहिंजे वॾेरनि जा अल्लाह माण्हुनि खां पंहिंजे वॾेरनि जा साईं दीन वेसारे ॾेखारे वाग मदीने वारा। जो महीनो आहे छा चवंदो तव्हां कीअं रबिउल अव्वल जो महीनो तव्हां मल्हाईंदा? जिते आलम हो ज़ुल्मत जो उते ॼण रोशनी आई, जिते आलम हो ज़ुल्मत जो उते ॼण रोशनी आई, जिते मोहम्मद मुस्तफ़ा आयो उते ॼण ज़िंदगी आहे। मीलाद शरीफ़ जो महीनो उन जी जेका शुरूआत थी चुकी आहे ऐं ही मीलाद 12 रबीउल अव्वल ते जेको अचे पियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, इन खे 1500 साल पूरा थियनि पिया। सो 1500 साल जो मीलाद आशिक़ मुहबत वारा जोश ऐं जज़्बे सां पंहिंजे महबूब जे आमद जो मीलाद मल्हाईंदा। छो त मदीने वारे साईं खे क़ुरान करीम में अल्लाह जे नेमतुनि मज़ा सभ खां वॾी नेमत सॾियो वियो आहे ऐं ख़ुदा जे नेमतूं जेके ॿियूं अता थियूं आहिनि उहे बि सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवसुल ऐं तसदुक़ सां अता थियूं आहिनि। इन जे करे हिन नेमत जो जेतिरो शुक्र अदा कजे ओतिरो थोरो आहे। असांजे कंडियारे शहर में सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशीअ में हर को पंहिंजे हैसियत ऐं ताक़त हर मीलाद मल्हाए पियो, जेको बाइसे ख़ैरो बरकत आहे ऐं तमामु हिकु ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। ईअं ॾिसण में अचे पियो त हर नंढे वॾे जी ज़ुबान ते सरकार जे आमद जा नारा आहिनि। तो अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत में मज़ीद इस्तिक़ामत अता फ़रमाए ऐं संदन सीरत तय्यबा खे सम्झी करे अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि ऐं संदन जी ज़िंदगी पूरी इंसानियत जे लाइ उस्वा हसन आहे। अगरि असां संदन जी ज़िंदगी जो मुतालियो था कयूं त हुज़ूर जी ज़िंदगी में असांखे जेको आहे हमदर्दी नज़र पई अचे ऐं पंहिंजाइप नज़र पई अचे, ग़रीबनि ऐं मिसकीननि जी मदद नज़र पई अचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह उन्हनि माण्हुनि जी मदद कई जेके बेसहारा हुआ, बेपोच माण्हू हुआ। साईं मुझे हबीब जो कोई हम सर न थींदो, हम सर न थींदो न की आयो ईंदो। वो मुझे करीम जो कोई हम सर न थींदो, साईं मुझे हबीब जो कोई। कुर्ब के रोड़े कादिर तुंहिंजा सोणो नबी सरदार ॾिनो ये रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधार ॾिनो ये। कुर्ब के रोड़े कादिर तुंहिंजा सोणो नबी सरदार ॾिनो ये। जो महीनो छा था महसूस कयो? साल जीअं हिन साल बि असांखे माहे रबीउल अव्वल जो महीनो नसीब थियो आहे ऐं असां तमामु ख़ुशि आहियूं जो हिन महीने में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश थी आहे ऐं इन जे हवाले सां असां तमामु ख़ुशि आहियूं ऐं उन नबीअ जी पैदाइश थी आहे जंहिं नबी
जे सदके ॿिया अल्लाह ताला नबी पैदा कया। इवन अल्लाह ताला जी हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त अल्लाह ताला तो फरमाए यानी हदीस कुदसी आहे त मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां तोखे पैदा न कया हा त मां पूरी दुनिया के पैदा न कया हाँ। ही असां ते वॾा एहसान आहिनि अल्लाह ताला जा जो अल्लाह ताला पंहिंजो महबूब असांखे अणघुरियो अता करे छॾियो। 12 रबीउल अव्वल जो महीनो आहे, कहिड़ो तयारियूं कयो छा था महसूसु कयो, कहिड़ी ख़ुशी महसूसु था कयो? हिन महीने में अल्हम्दुलिल्लाह जेके बि आशिक़ रसूल आहिनि पंहिंजी भरपूर तयारी सां पंहिंजे हाल हार महबूब मदीने वारे साईं जो हर हंधि मिलाद मल्हाइनि था। घिटियुनि में, गलनि में, घर में, झंग में, शहर में जेके दोस्त पाण में ॿ टे वेठा आहिनि त बि महबूब जे मिलाद जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो आख़िरी पैगम्बर आहे ऐं असांजो महबूब आहे, असांजो ईमान आहे, ख़ातिमुन नबीन आहे ऐं उन जे लाइ जेका ख़ुशी कजे उहा घटि आहे। केतिरी ख़ुशी महसूसु कंदा साईं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी एतिरे क़दुरु जो असां पंहिंजी जान खां वधीक हथां खे पंहिंजे पीउ माउ वधीक ऐं जेके पंहिंजा अज़ीज़ा क़ारिब आहिनि अल्हम्दुलिल्लाह सभ खां वधीक जेके असांखे ख़ुशी थींदी आहे ज़िंदगी जे ईअं सम्झो त का जेका ख़ुशी हूंदी आहे त उहा 12 रबीउल अव्वल जी ख़ुशी हूंदी आहे, मुंहिंजे महबूब जी ख़ुशी हूंदी आहे। जो महीनो आहे, कहिड़ी तयारी कई अथव? साईं असां हुज़ूर करीम रऊफ़ सल्लल्लाहु अलैहि ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, उन्हनि जे लाइ झंडा वठंदा आहियूं, घाटियूं गिलियूं सजाईंदा आहियूं ऐं जेको आहे सो इंतिज़ामिया सुठो जिते जिते माण्हू मिलंदा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा वठंदा आहियूं, पैगाम पहुचाईंदा वठंदा आहियूं, जिते नातियूं पढ़ंदा वठंदा आहियूं। साईं केतिरी ख़ुशी महसूसु कयो अथव 12 रबीउल अव्वल जी? असांखे जेतिरी ख़ुशी कॾहिं बि ज़िंदगीअ में महसूसु न आहे की जेतिरी रबीउल अव्वल जे महीने में महसूसु कंदा आहियूं ख़ुशी। साईं एतिरी ख़ुशी कॾहिं बि कंहिं ॿिए कंहिं मौक़े में ख़ुशी न आहे थी जेतिरी रबीउल अव्वल जे महीने में ख़ुशी थींदी आहे। साईं नात ॿुधाइजो। महबूब मुंहिंजा जॾहिं अंगणे ईंदा, महबूब मुंहिंजा जॾहिं अंगणे ईंदा, सभु दर्द दिल जा, सभु दर्द दिल जा लही से त वेंदा, हो लही से त वेंदा, महबूब मुंहिंजा जॾहिं अंगणे ईंदा, तके तन जो राहूं अखिड़ियूं थियूं रोवन, पल पल पहिरीं लए तड़पे थो तन मन, दिल बर दिलासा, दिल बर दिलासा, दुखी दिल खे ॾींदा, हो दुखी दिल खे ॾींदा, महबूब मुंहिंजा जॾहिं अंगणे ईंदा, महबूब मुंहिंजा जॾहिं अंगणे ईंदा। आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणु आहे त 12 रबीउल जे ॾियारे ते जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रैलियूं कढी ख़ुशियुनि जो इज़हार कयो वेंदो। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।